like to request Dr. Qadir Maksi to please come here and present the views of. दरअसल टेक्निकल ॻाल्हियूं जेके बि आहिनि असांजा टेक्निकल माहिर सालनि खां विढ़नि पिया ऐं नवाज़ शरीफ़ जे ज़माने में जॾहिं नवाज़ शरीफ़ एटमी धमाके खां पोइ पहिरीं ॻाल्हि कई त हाणे आउं कालाबाग डैम जो धमाको कयां थो उन वक़्तु असां रोडनि ते वियासीं पोइ नवाज़ शरीफ़ उन वक़्तु ॿिया चैनल वेनल कोन हुआ एॾो सोशल मीडिया जो जान कोन हो नवाज़ शरीफ़ मजबूर थियो उन असांखे पंहिंजी टीम विहारी वापडा जो चेयरमैन शमसुल हक़ ऐं वॾा वॾा कातिल जेके पाणी जा चोर असां वियासीं टीवी ते सियासी कारकुन PTV उन ज़माने में अकेलो सोर्स हो त दलील दलाइल जे बुनियाद ते असां उनखे ट्रके जहिड़ो करे ज़लील करे उतां ख़तमु करे आयासीं हुन वटि को असांजे ॻाल्हियुनि जो जवाबु कोन हो अब्दुल रसूल मेमण साहब माज़ी में कई हींअर नसीर मेमण साहब जहिड़ा माण्हू माशाअल्लाह ॾाढो ज़बरदस्त कनि पिया सियाल साहब जो हाणे ॿुधीसीं त ॻाल्हि इहा आहे त दलील दलाइल जे बुनियाद ते जेका बि ॻाल्हि कई वञे थी उन में पंजाब वटि को जवाबु कोन्हे ख़ुशि फ़हमियूं असां सिंधी जेके आहियूं असां सिंधी लोअर रिपेरन आहियूं कमज़ोर क़ौम आहियूं असां वटि न जबल न पहाड़ न वॾा अफ्रीका जहिड़ा झंगल मैदानी इलाइक़े जा माण्हू आहियूं तारीख़ में शाह लतीफ़ जा बैत ॿुधाए हिक ॿिए खे प्यार मोहबत वंडिया अथऊं इन करे सिंध असांजे पेरनि जे हेठां सिरके पई अल्लाह ताला सिंध खे जोग्राफिकली बि अहम ठाहियो आहे जो अर्बन सी जे मुंड ते वेठा आहियूं सामुंडी किनारे ते वेठा आहियूं पर नेचुरल रिसोर्सिस में सिंध सभिनी खां पाकिस्तान जे मौजूदा सभिनी इलाइक़नि खां ताक़तवर ख़ितो आहे पर जो वारस निधणका हुजनि लीडरशिप वियनरी न हुजे इहो मुंहिंजो इल्ज़ाम आहे जेके माण्हू जंहिंखे बि पूॼा कनि था जंहिं बि लीडर जी पूॼा कनि था उहो उनजो ज़ाती फ़इल कंदा रहनि मां हिकिड़ो तारीख़ जो सियासी कारकुन ऐं नक़ाद आहियां अमली तरह हिकिड़ो सिंध जो किरदारु आहियां त सिंध में विजनरी लीडरशिप जी तमामु खोट रही आहे असां वक़्त ते न बीमारियुनि जो तशख़ीस करे सघंदा आहियूं न उन्हनि जो हल पेश कंदा आहियूं ॿार खे रुअंदड़ ॿार खे चूपड़ी ॾेई जीअं ख़ामोश करायो वेंदो आहे ईअं सिंध खे चूपड़ी में असांखे ख़ुशि रखियो वियो आहे ही जेके बि शयूं आहिनि सियाल साहब हिकिड़ी ॻाल्हि कई त ग्रेटर थल कैनाल ते जदोजहद कोन कई सियाल साहब शायदि वाक़िफ़ कोन्हे मुशरफ जे ज़माने में निसार खोड़ो साहब वेठो आहे कन्वीनर हो इंटीग्रेटर थल कैनाल कमेटी जो असां पूरा 10 साल मुशरफ जे ख़िलाफ़ु वेड़ कईसीं ग्रेटर थल कैनाल नामंज़ूर असां मुशरफ पंहिंजे ज़माने में ग्रेटर थल कैनाल न ठाहे सघियो पर बदकिस्मती बेनज़ीर जी शहादत खां पोइ जॾहिं ज़रदारी साहब सदर थी आयो मुल्क जो उन एमरजेंसी फंड रखी ग्रेटर थल कैनाल जे मनसूबे खे कंप्लीट कयो हाणे उनजो फेज़ 2 असां वटि अचे थो असांजी ॻिची में पवण लाइ जेको ई तव्हांखे ॿुधाइनि था त जेकॾहिं करोड़ खां 1.5 करोड़ एकड़ पंजाब ज़मीन आबाद कंदो मौजूदा जेको अंग्रेज़नि जे ज़माने खां वठी इरीगेशन जो सिस्टम कमांड एरिया जेका आहे 1 करोड़ 20 लख एकड़ ज़मीन सिंध जी 2 करोड़ 20-25 लख एकड़ पंजाब जी ज़मीन इहा आबाद थिए थी जेकॾहिं 1 करोड़ 80 लख एकड़ ज़मीन ई नई प्लान कनि था त माना सिधो जवाबु आहे त सिंध जो 1 एकड़ ज़मीन आबाद कान थींदी ऐं सखर खां हेठि पाणी जो फुड़ो बि न ईंदो जेकॾहिं हिननि जा ई मनसूबा कामयाबु थी विया हाणे मसइलो इहो आहे त ही जेके बि सियासी फ़ैसिला आहिनि मसइलनि अॼु जेको वॾे खां वॾो धाड़ेल ज़रियो आहे दरिया मां असां वटि कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु वेड़ान जेका आहे उनजो स्टोरेज ते घटि हो झेड़ो त स्टोरेज फलाणो घटि हो झेड़ो इहो हो त तव्हां राइट ऐं लेफ्ट बैंक ते केनाल कढंदव जंहिंसां सिंधु दरिया जो सॼो पाणी चोरी करे वेंदव असां वटि पाणी कोन ईंदो रुगो पश्तूननि जो ज़ोर हो त इहो स्टोर थींदो हिते असांजूं ज़मीनूं ॿोॾ में ऐं इन में तबाह थी वेंदियूं इन करे असां जीअण जो को ज़रियो कोन्हे पर सिंध वटि इहो हो त तव्हां पाणी चोरी कंदव असांखे सीज़न में पाणी कोन ॾींदव असां सामुंडी किनारे जा माण्हू आहियूं ऐं 1 महीनो 1.5 महीनो असां अॻु में हलंदा आहियूं पंजाब जी ज़मीन खां ही झेलम जेका नदी आहे या झेलम नदी जेका आहे जंहिं ते हिननि चश्मा इहो ठाहियो आहे
छा इहो के सॉरी स्टोरेज, त इहो अर्ली नदियूं राइज़ थींदियूं आहिनि, अर्ली पाणी ईंदो, इन करे असां वटि जेको बि क्रॉप जो पैटर्न आहे उहो पैटर्न आहे त असां वटि मार्च में ख़रीफ़ पोखिबो, उमरकोट मीरपुर ख़ासि में मिर्चनि जो काटन जो फसल ऐं ठटो बदीन सारियूं ॿारियूं असां अप्रैल में पोखींदासीं। हाणे जून जुलाई में माण्हू जेको सुकल ॿेझारा खणी रोडनि ते एहजाज कंदा आहिनि त असांखे पाणी कोन्हे जो असां सारियूं पोखे सघूं, असांजा ॿेझारा सड़ी विया आहिनि। त उन वक़्तु हीउ जेको चश्मा झेलम लिंक कैनाल ऐं तूनसा पंजल लिंक कैनाल कंहिंजी हुकूमत में निकिता, केरु ज़िम्मेवारु आहे हिन जो? कंहिं माण्हू उन्हनि खे फैसिलिटेट कयो? अॼु तव्हांजे पाणी जो, सिंधू दरिया जे पाणी जो चोरी जो बुनियादी ज़रियो जेको आहे इहे ॿ कैनाल आहिनि। जंहिं कैनालनि मां पाणी चोरी थिए थो, पोइ जंहिंमें बि विझनि हू, पंजाब सॼो उन्हनि जो आहे। ईस्टर्न रिवर जेके बि तबाह थियूं आहिनि उन्हनि खे बहाल करण जो उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी हुई। पोइ पीपल्स पार्टी इलाही सारा ॿिया कम कया हूंदा, पर पाणी जे मामले में अखियूं पूरे वेठी रही। ऐं उनखे सिंध सां तमामु घणी मौक़े परस्ती जो बुनियाद थो सम्झां। त हुननि मौक़े परस्ती कई। जंहिं वक़्तु इंडस रिवर ट्रीटी थी पे, सिंध तास मुआदो थियो पे, उन वक़्तु कहिड़ो सिंधी नुमाइंदो जंहिंखे विहारियो वियो हो? पंजाबी पठाण उन्हनि गॾिजी वेही तइ करे छॾियो त टे नदियूं आयूं हिंदुस्तान खे। उनखे ख़बर हुई त जेका सिंधू नदी आहे उनखे पिया पीड़ींदासीं आख़िर ताईं। नसीर मेमण गुज़िरियल दफ़े ॾाढी सुठी ॻाल्हि कई त पंजाबियुनि जी मुस्तक़िल मिज़ाजी ओ 1859 खां सिंध जो पाणी चोरी करण खां उन्हनि स्कीमूं ठाहियूं आहिनि। 150 साल थी विया आहिनि, अञा ताईं उन्हनि जो उहो नस्ल 3 अची विया, 4 नस्ल अची विया, पर सिंधू दरिया जे पाणी ते चोरी करण जो जेको उन्हनि जी जेको रीत आहे उहा हुननि रीत न छॾी आहे। जेका नस्ल अचे थो ॿी नस्ल खां मुंतक़िल कनि था, ईअं पाणी जा धाड़ा हलनि था पिया। हाणे सुवालु इहो आहे, स्ट्रेटेजिक नुक़्तो आहे। मां थोरी माण्हू चवंदा आहिनि कादिर मक्सी फिरियल सिरियल ॻाल्हियूं थो करे, हीअं थो करे, हूअं थो करे, छो जो असां हिन दौर खे भोॻियूं था। असां हिन दौर में भोॻियूं था, जेका सॼी तारीख़ जी फिटकार असांजे हिन नसुल ते आहे त कॉम्प्रेस लीडर किथे आहिनि, छा था कनि, हीउ ज़ुल्म पियो थिए, हू ज़ुल्म पियो थिए, हाणे छा पियो थिए। जेके 100 सालनि जूं बर्बादियूं असांजे नसुलनि ते तव्हां कंध ते विझी ऐं पाण आराम सां वेठा रहियो, हाणे उहे 100 सालनि जूं ज़िलतूं तव्हीं असांखे चओ था त असीं दुरुस्त करियूं। इन करे मां चवंदो आहियां त मुंहिंजूं ॻाल्हियूं भले मथे फिरियल लॻनि तव्हांखे, भले मथे फिरियल लॻनि ॻाल्हियूं, अक़लमंद माण्हू जे लाइ मुंहिंजूं ॻाल्हियूं सोच जो जवाज़ मुहैया कनि थियूं त इन ते सोचो छा करिणो आहे। भाड़े माण्हू लाइ उहो तानू आहिनि त भाड़ियो माण्हू असांजी ॻाल्हियुनि खे पंहिंजे लाइ तानू थो सम्झे, वतन फ़रोश ऐं गद्दार पंहिंजे लाइ चाबुक थो सम्झे, ऐं दुश्मन जेको सिंध जो उहो गोली थो सम्झे। जेको जंहिंजो रीत आहे, जेका जंहिंजी नीत उहा सम्झे। पर मां बिल्कुलु वाज़े चवां थो त हिन वक़्तु इहे जेके बि आहिनि, कामरेड हैदरबग जतोई जो आवाज़ु थोरो हुयो, उहो बि हारियुनि खे ज़मीनूं अलाट कयो, बैराज पिया, हारियुनि खे ज़मीनूं, सिंधी हारियुनि खे अलाट कयो। उन वक़्त ताईं कामरेड हैदरबग जतोई जी हुई तहरीक। पाणी जे लाइ को विज़न कोन हो त जेके बि कैनाल ठहनि था, इहे जेके बि बैराज ऐं ड्रेम ठहनि था, आख़िर सिंध ते कहिड़ा असर पवंदा, कंहिंजो को विज़न कोन हो। 80 जनरल ज़िया जे ज़माने में रसूल पली जे साहब कालाबाग डैम वग़ैरह जे लाइ तहरीक हलाई, पर इहा ॿी ॻाल्हि आहे त वरी ग़ुलाम कादिर पली जो उनजो भाउ कालाबाग डैम जे मनसूबनि जो ठेकेदार बणियो वेठो। ऐं मुशरफ जो ज़मानो आयो, नवाज़ शरीफ़ जो ज़मानो आयो, कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु तहरीक हली। इहो बि तारीख़ जो रिकॉर्ड दुरुस्त कयो। जेके चवनि था त बेनज़ीर साहिबा कमू शही जो, साईं मां थोरो 5 मिंट वठंदुसि, माफ़ी सां चवां थो। बेनज़ीर साहिबा कालाबाग कमू शही ते धरनो हयो। दरअसल उनजी हक़ीक़त इहा आहे त इहो पूनम पाकिस्तान ऑपरेस नेशन मूवमेंट जो मनसूबो हो, जंहिंमें असां सभिनी गॾिजी प्रोग्राम ठाहियो त पंजाब जा 4 बॉर्डर आहिनि, 4 बॉर्डरनि खे बंदि कयो। सिंध बलोचिस्तान ऐं पंजाब जे बॉर्डर ते अताउल्ला मेंगल, महमूद ख़ान अचकज़ई, अकबर बुगटी, जेका बलोच क़यादत हुई हई बलोच, उन्हनि बॉर्डर बंदि कयो हो। वेही हली
उन खां पोइ पश्तूनख्वा ऐं पंजाब बॉर्डर जेको हो वली ख़ान जी क़यादत में जेका पश्तून क़यादत हुई उहे उते वेठा उन्हनि बंदि कयो। पोइ सिंध जे बॉर्डर जे लाइ असांजी जेका सॼी सिंध जी क़यादत हुई, पोइ बेनज़ीर साहब आख़िर में हाउ भरी त हा मां बि कमू शहीद में अचां थी, पोइ कमू शहीद में शामिल थी। बेनज़ीर साहब ऐं पाकिस्तान जा चारई बॉर्डर बंधा, पोइ कालाबाग डैम जी लानत लथी। हिन वक़्तु जेको बि रस्तो आहे, को रस्तो कोन्हे। हिकिड़ा सिंधी जा माण्हू जेके ही आहिनि पढ़ियल लिखियल सो कॉल्ड सोशल मीडिया ते वेठा आहिनि, सॼो ॾींहुं ताना तुनका था हणनि, सॼो ॾींहुं ताना तुनका। पाण घर खां निकिरी रोड ते अचण लाइ तयारु न आहिनि, ताननि जो वसकारा लॻा पिया आहिनि। बाबा जेकॾहिं 400-500 माण्हू पंहिंजो पाण खे बाहि ॾेई साड़े छॾनि, 400-500 माण्हू बाहि ॾेई साड़े छॾनि त पंजाबी केनलनि ते हथु खणी वेंदो छा? या 500,000 माण्हू बंदूकूं खणी ॿेलनि में हलिया वञनि, 50-100-2,000 माण्हू मारण खां पोइ कालाबाग डैम तां हिननि तां केनालनि तां हथु खणी वेंदो छा? असां सिंध जे माण्हू वटि सिर्फ़ु अवामी जमहूरी हलचल खां सवाइ ॿियो को रस्तो कोन्हे। हुननि मनसूबा करे छॾिया आहिनि, हू कमु कनि पिया, असीं ॿाकारियूं पिया। असीं हींअर कोम्परस रोडनि ते आहियूं, 5,000 माण्हू 4,000 माण्हू शाबास ग़रीब पहिरें उघाड़े हारी मज़दूरनि खे कमु धंधा छॾियो असांजे रेलियुनि में बीठा आहिनि। पर इहो जेको कामोरो, जेको रिटायर्ड कामोरो आहे 20-22 ग्रेड जो डिफेंस जे बंगले में वेठो आहे, सोशल मीडिया ते कहाणियूं थो लिखे, उहो घर मां निकिरी कराची जे प्रेस क्लब ते अचे थो एजाज लाइ। ही ॿिया जेके असांजा फैशनी माण्हू आहिनि, इहे कॾहिं निकिरनि था न, जेसीं ताईं सिंध इहा कुवत पैदा न कंदी त 1 करोड़ माण्हू सिंध जा, कराची खां वठी कश्मीर ताईं, कमू शहीद ताईं 1 करोड़ माण्हू घर मां निकिरो, न गार ॾियो कंहिंखे, न गोली हणो, न पथर हणो, हली रोड ते बीह रहो त असांखे बि या मारे हितां कढो, असां रोड तां न उथंदासीं। 6 करोड़ इंसान आहियूं असीं 6 करोड़ इंसान आहियूं, ऐं 6 करोड़ इंसाननि मां 1 करोड़ माण्हू कराची खां वठी कश्मीर ताईं रोड ते वेही रहो, पोइ भले अची ही रॉकेट लॉन्चर हलाइनि, गोलियूं हलाइनि, टैंकूं खणी अचनि, लाश अंबार सथियनि, अहिड़ी तहरीक खां सवाइ ही पंजाब मुड़ंदो कोन। हिन जो तय थियल आहे त हू सिंध खे बड़बांग करे, बर्बाद करे, ऐं सिंध खे उन में पुॼाईंदो। बर्बादी में निसार खोड़ो साहिबु वेठो, पीपल्स पार्टी जो सदर। सिंध में 2 पार्लियामानी कुवतूं आहिनि, पीपल्स पार्टी MQM, ॿिन्ही जो किरदारु हाणे वधीक टाइम नथो ॾे, साईं तलवार खयों बीठो आहे, सो आउं माफ़ी थो वठां। ॿिन्ही जो किरदारु हींअर सिंध जे ख़िलाफ़ु बीठो आहे, हींअर सिंध जे ख़िलाफ़ु बीठो आहे, ॿिन्ही जमायतुनि जो सिंध जे ख़िलाफ़ु बीठो आहे। ऐं जेके माण्हू शौरी लाशौरी तरह ख़ामोश या अलल ऐलान इन्हनि जी सियासत जा हामी आहियो, तव्हां अमली तरह सिंध जे ख़िलाफ़ु कमु करियो पिया। महिरबानी।